सेनेट नैब तरमीमी बिल मंज़ूर करे वरितो। मुखालिफ़ धुर जो एहतजाज सेनेटर अब्दुल कादिर नैब तरमीमी बिल मंज़ूरीअ लाइ पेश कयो, जेको मंज़ूर थियो। बिल जे मतन में चयो वियो आहे त नए चेयरमैन जी मुक़ररीअ ताईं मौजूदा चेयरमैन नैब ज़िम्मेवारी निभाईंदो। नैब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चवणु आहे त क़ौमी एहतसाब बिल हुकूमत न पर हिक मेंबर जो निजी बिल आहे। बिल मंज़ूर थी चुको आहे। असांखे सब्र ऐं तहमुल सां हलणु घुरिजे। भारत ऐं कैनेडा विच में यूरेनियम सप्लाई मुआहिदे ते पाकिस्तान पारां ॻणती जो इज़हार। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन इंद्राबी जो चवणु आहे त ही सिविल न्यूक्लियर सहकार में हिक ॿी चोट आहे। भारत जो 1974 एटमी तजुर्बोई न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुप जे क़याम जो सबबु बणियो हो। भारत समूरा सिविल न्यूक्लियर ठिकाणा AIEA जे निगरानी में न रखिया। केतिराई भारतीय न्यूक्लियर ठिकाणा अञा बि आलमी मुआइने खां ॿाहिरि आहिनि। ॿाहिरीं यूरेनियम सप्लाई भारत जे एटमी हथियारनि जे ज़ख़ीरे में इज़ाफ़े जो सबबु बणिजी सघे थी। मुआहिदो ॾखण एशिया जे स्ट्रेटेजिक तवाज़ुन खे मुतासिर करे सघे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां जमात इस्लामी जे वफ़द जी मुलाक़ात। वफ़द में जमात इस्लामी जो अमीर हाफ़िज़ नईमुल हक़, लियाकत बलोच, मियां मोहम्मद असलम ऐं आसिफ लुक़मान काज़ी शामिल। जमात इस्लामी वफ़द खे अफ़गानिस्तान ईरान विच ओभर जी मौजूदा सूरत हाल ते इन कैमरा ब्रीफिंग ॾिनी वई। वफ़द खे पाकिस्तान जी सिफ़ारती कोशिशुनि ऐं क़दमनि ते एतमाद में वरितो वियो। सिंध हुकूमत जे मनसूबनि जा समर अवाम ताईं पहुचणु शुरू थी चुका आहिनि। अवाम खे बहितर सहूलियतुनि जी फराहमी, इंफ्रास्ट्रक्चर जी बहितरी ऐं ॿियनि शोबनि जी तरक़ी लाइ भरपूर क़दम खयां विया आहिनि। शहरियुनि खे जदीद ऐं बावकार सफ़री सहूलियतूं फराहम करणु सिंध हुकूमत जी तरजीहुनि में शामिल आहे। ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे बहितर बणाइण लाइ BRT येलो लाइन मनसूबो तेज़ीअ सां पुॼाणी ॾांहुं गामज़न आहे। कराची सर्कुलर रेलवे जी बहाली वारे मनसूबे ते बि रिथाबंदी कई पई वञे। सिंध जे सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमण जो बयानु। संदसि चवणु आहे त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोडनि जी तामीर मुकमल थी चुकी आहे ऐं कुझु इलाइक़नि में अञा बि जारी आहे। हुकूमत जो मक़सदु सिर्फ़ मनसूबनि जो ऐलान करणु न पर उन्हनि खे वक़्त सिर मुकमल करणु आहे त जीअं अवाम खे हक़ीक़ी रिलीफ मिली सघे। महांगाई सटियल अवाम लाइ बुरी ख़बर। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वधीक वाधि थियण जो इम्कान। पेट्रोल 20 रुपया ऐं डीज़ल 45 रुपया फ़ी लीटर महांगो थी सघे थो। हुकूमत जो मौजूदा सूरत हाल में पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतुनि जो हफ़्तेवार जाइज़ो वठण ते गौर। ज़रियनि मूजिबि तवानाई वारी वज़ारत तजवीज़नि ते वर्किंग तयारु करे वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी, जंहिं तहत पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि जो 15 ॾींहनि बदिरां हफ़्तेवार जाइज़ो वठण जी तजवीज़ पेश कई वई। अहिड़ीअ रीति पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं आलमी मार्केट जे हिसाब सां एडजस्ट कयूं वेंदियूं। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म माशी टीम जी मुशावरत सां क़ीमतुनि खे रिवाइज़ करण जो फ़ैसिलो कंदो। सूरत हाल संगीन रहण जी सूरत में वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जल्द फ़ैसिले जो इम्कान आहे। अमेरिकी अॾनि ते ईरान जे हमलनि में हिन वक़्त ताईं 500 अमेरिकी फ़ौजी मारिजी चुका आहिनि। ईरानी क़ौमी सलामती काउंसिल जे सरबराह अली लारजानी जो बयानु। संदसि चवणु आहे त डोनाल्ड ट्रंप नेतन्याहू जे हरकतुनि जे नतीजे में अमेरिकी अवाम खे ईरान ख़िलाफ़ नाजाइज़ जंग ॾांहुं धिके छॾियो आहे। होर्मुज़ लंघ मां हिकु फुड़ो तेल न ॾींदासीं। ईरानी पासदाराने इनक़लाब जो बयानु। ईरानी पासदाराने इनक़लाब जहाज़नि खे तहफ़ुज़ ॾियण जे ट्रंप वारे बयान खे चैलेंज करे छॾियो। ईरानी पासदाराने जो चवणु आहे त ट्रंप अञा ताईं होर्मुज़ लंघ खोलण लाइ जहाज़ न मोकिले सघियो। अमरीका अञा समुंड में मिज़ाइल ऐं ड्रोन खां सवाइ कुझु वॾो ज़ाहिरी नाहे कयो। अमेरिकी ऐं इसराइली फ़ौज जा ईरान ते हमला जारी। शहीद थियलनि जो अंग 1045 थी वियो। तहरान, क़ुम, हमदान, इस्फ़हान, शिराज़ ऐं करमान सूदो ईरान जे मुख़्तलिफ़ शहरनि ते बमबारी। ईरानी मीडिया मूजिबि ईरानी शहर सनंदाज में रेडियो ऐं टेलीविज़न जे इमारत ते हमला कया विया। तहरान में आज़ादी स्क्वायर जे ओलह में केतिरनि ई हंधनि ते बमबारी। इसराइल जो लबनान में रिहाइशी कम्पलेक्स ते हमिलो, 3 माण्हू शहीद, 6 ज़ख़्मी। लबनान में हमलनि सबबि शहीद थियलनि जो मजमूई अंग 75 ताईं पहुची वियो। ईरानी क़यादत जो ख़ात्मो करे रहिया आहियूं। ईरान में जेको बि लीडर बणजणु चाहे थो उहो मारियो पियो वञे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ईरान ते हमला जारी रखण जो ऐलान। चवे थो असां ईरान ते हमिलो न कयूं हा त ईरान असां ते हमिलो करे छॾे हा। ईरानी हमले खां पहिरीं असां ईरान ते हमिलो कयो। अमेरिकी सेनेट में कांग्रेस मां मंज़ूरीअ खां सवाइ ईरान ते हमला रोकण वारो ठहिराउ रद्द। 100 मेंबर्स ते ॿधल अमेरिकी सेनेट में ठहिराउ 47 जे मुक़ाबले में 52 वोटनि सां रद्द थियो।
अमेरिकी सेनेट में मेंबर्स जी अक्सरियत ईरान खिलाफ़ फ़ौजी कार्रवाई जी हिमायत कई। अफ़गान तालिबान ऐं फितना अल ख़वारिज ख़िलाफ़ पाक फ़ौज जूं कार्रवायूं जारी। सिक्योरिटी फोर्सेस मूजिबि पाक फ़ौज कंधार में अफ़गान तालिबान जे ब्रिगेड हेडक्वार्टर्स 205 कोर खे तबाह करे छॾियो। ब्रिगेड हेडक्वार्टर्स 205 कोर हवाई कार्रवाई में तबाह कयो वियो। कार्रवाई में अफ़गान तालिबान जे बारूद खाननि खे बि निशानो बणायो वियो। ताक़तवर कार्रवायुनि में अफ़गान तालिबान फ़ौजी नुक़साननि खे मुंहुं ॾिनो। चीन टियाकड़ी लाइ पंहिंजो ख़ुसूसी नुमाइंदो विच ओभर मोकिलींदो। सऊदी अरब जे तहमुल ऐं इख़्तिलाफ़नि ते पुरअमन तरीक़े सां हल करण वारे मौक़िफ़ जी तारीफ़ कयूं था। चीनी परॾेही वज़ीर वांग ई जो बयानु। संदसि चवणु आहे त तकरार में शहरनि जे तहफ़ुज़ जी ॻाढ़ी लकीर खे उबूर न करणु घुरिजे ऐं न ई तवानाई ऐं ग़ैर अस्करी हदफ़नि ते हमला करणु घुरिजनि। ईरान जंग सबबि तवानाई जी क़ीमतुनि में इज़ाफ़े खां पोइ रूस यूरोप खे गैस जी सप्लाई रोकण ते ग़ौर करे सघे थो। यूरोपी यूनियन रूसी गैस ऐं LNG ते पाबंदी लॻाइणु चाहे थी। रूसी गैस ऐं तेल ते पाबंदियूं लॻियूं त रूस लाइ ॿियनि मंडियुनि जो रुख़ करणु फ़ाइदेमंद थी सघे थो। रूसी सदर व्लादिमीर पुतिन जो बयानु। सऊदी अरब ऐं इसराइल जा लाॻापा मामूल ते आणण जे लाइ ॻाल्हि विसारणु घुरिजे। ईरान जंग नेतनयाहू जी जंग आहे। नेतनयाहू ट्रंप खे क़ाइल करे वरितो हो त हू उन जी राय जी हिमायत करे। सऊदी इंटेलिजेंस जे अॻूणे सरबराह शहज़ादे तुर्क फैसल जो बयानु। इस्लामाबाद में मकानी चूंडनि में देर जे मामले ते इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सरबराही में 5 रुकनी बेंच ॿुधणी कई। घरू सेक्रेटरी खे पेश न थियण ते तौहीन इलेक्शन कमीशन जो नोटिस जारी। चीफ इलेक्शन कमिश्नर सवाल कयो त घरू सेक्रेटरी किथे आहे। जेकॾहिं सेक्रेटरी नथो अचे त घरू वज़ीर खे ज़ाती हैसियत में तलब करियूं था। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त अंगारे ते चीफ कमिश्नर इस्लामाबाद मामले ते ब्रीफिंग ॾींदो। ॿुधणी ईंदड़ अंगारे ताईं मुलतवी कई वई। दुनिया खे महफ़ूज़ बणाइण लाइ हथियारनि में घटिताई ऐं अमन खे हथी वठाइणु ज़रूरी आहे। एटमी ऐं ख़तरनाक हथियार इंसानियत लाइ वॾो ख़तरो आहिनि, पर अदम तवाज़ुन लाज़मी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो हथियारनि जे ख़ात्मे अदम पखेड़ जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त दुनिया में अमन अमान क़ाइमु करण लाइ गॾियल क़ौमुनि खे क़दम खणणु घुरिजनि। नौजवान नस्ल में अमन बर्दाश्त ऐं अदम तशद्दुद जो शौर उजागर करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। दुनिया खे हथियारनि जी डोड़ बदिरां तालीम, तरक़ी ऐं इंसानी भलाईअ ते ध्यानु ॾियणु घुरिजे। अमन ऐं इस्तेहकाम ई पाइदार तरक़ीअ जो बुनियादु आहे।